शामिल कंदालूं। खानपुरमहेरोविजहो मुड़स ऐं सहुरे जे ज़ुल्मनि खां तंग आयल औरत जो अमड़ संदसि वालिद सां गॾिजी एहतिजाज तहफ़ुज़ ऐं इंसाफ जी घुर। खानपुरमहेरोविजहो ॻोठ लोही में मुड़स ऐं सहुरे जे ज़ुल्मनि खां तंग थी औरत मसवात फ़ाइदा मलिक पंहिंजे अमड़ मसवात रशीदा मलिक ऐं वालिद मामदीन मलिक सां गॾिजी खानपुरमहर में साहतनि वटि पहुची एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। जी नाज़रीन, ख़बर अव्हांखे खानपुरमहर मां कंदा कयूं पिया त खानपुरमहेरोविजहो मुड़स ऐं सहुरे जे ज़ुल्मनि खां तंग थी आयल औरत जो अमड़ ऐं संदसि वालिद सां गॾिजी एहतिजाज तहफ़ुज़ ऐं इंसाफ जी घुर कयो आहे। इन हवाले वधीक ॾिसंदासीं खानपुरमहर मां नवाब अली मीरानी जी रिपोर्ट। जी नज़र सां तव्हांखे ॿुधायो त हिन वक़्तु असां वटि हिकु मुड़ुस ऐं सहुरे जे तशदुद खां तंग अची औरत जेका असां वटि पहुती आहे, उनजो इहो चवणु आहे त मुंहिंजी 6 महीना अॻु राहिब मलिक सां शादी थी ॻोठ लोही में। 6 महीना त मुंहिंजी शादी थिया, पर रोज़ानो मूंखे मुड़ुस ऐं सहुरो रोज़ तशदुद कंदा हुया, मूंखां जिबरी पोरियो कराईंदा हुया। गाह गुड ज़मीननि जा ऐं तमामु घणो जेको कमु कराईंदा। उन जे बावजूदि मुंहिंजे पीउ ऐं माउ जॾहिं मूं वटि मिलण ईंदा हुया, उन्हनि खे बि तशदुद करे मूंसां मिलण न ॾींदा हुया ऐं मूं ते रोज़ तशदुद हूंदो हुयो। उन खां तंग अची हिन वक़्तु जेको आहे त मां पंहिंजे माउ पीउ वटि पहुती आहियां ऐं माउ पीउ खे साण करे असांजे ऑफिस पहुती आहे। अव्हां कुझु व्यूज़ ॿुधाईंदा त हुनजो छा चवणु आहे, उहो केतिरो तशदुद खां तंग आहे, हाणे छा चाहे थी। अॼु छा नालो आहे तव्हांजो? ज़ाहिदा। पाण कंहिंजे नालो? छा मसइलो थियो? मसइलो इहो आहे, मुंहिंजे मुड़ुस जो नालो राहिब अली, सहुरे जो नालो कमरदीन। उन्हनि जी रोज़ मां सबा मार कुट मूंखे धार जुदा बाक़ी जेको मुंहिंजी माउ पीउ अचनि उन्हनि खे कुटियऊं ऐं मूंखे गाह पट हर शइ कराइनि। राति जो मूंखे सुम्हणु न छॾनि, डेली मूंखे मार, ॾींहुं राति मूंखे मार कुट। उन जे बावजूदि मुंहिंजो पीउ आयो मूंसां मिलणु, उन्हनि खे कुटियऊं, मुंहिंजी माउ खे कुटियऊं, मुंहिंजो नंढड़ो भाउ उन खे घेरे कुटियऊं, उन वारी ते पियो गरम थियो, उन खे बि न खयो, एतिरो कयासीं बि न पियो। असांखे ॾाढो दलील कयो त हाणे असांखे तलाक थो खपे वधंदी खां सां नथी रहणु चाहियां। मां पंहिंजे माउ पीउ सां रहणु थी चाहियां। तव्हां मुड़ुस खे तलाक वठो? हा, असां मुड़ुस खे तलाक थी वठां बसि। ठीकु आहे। उन्हनि खां मतां खां मां पंहिंजे माउ पीउ सां रहंदमि बसि। ठीकु आहे। मुंहिंजी ॻाल्हि इहा आहे। ठीकु आहे। अॼु छा नालो आहे तुंहिंजो? अदा मुंहिंजो रशीदा माई। रशीदा, हीअ न्याणी तुंहिंजी छा थींदी आहे? हे मुंहिंजी न्याणी धीउ आहे। धीउ आहे। हाणे छो तव्हां वटि पहुती आहे, छा मसइलो? असां वटि इन मसइले खां पहुती आहे त असांजी धीउ असां ओॾे हुई पंहिंजे माइटनि में, ओॾे सहुरनि में हुई। असां वियासीं उन सां मिलणु वियासीं। मुंहिंजी धीउ तंग हुई, असां डेली वञूं, डेली उहे असांखे विड़े में ॻाल्हियूं ॾियनि, गंद ॾियनि, त बि असां न्याणी जे करे वियासीं उते वियासीं ऐं मुंहिंजे मुड़ुस खे गिरे कुटियऊं। वरी असांजे रूबरा असांजी न्याणी खे कुटियऊं, मुंहिंजे मुड़ुस खे गिए, मुंहिंजे मुड़ुस जा कपिड़ा लटा फाड़े असांखे बेगानो करे घरों कढियऊं। उन ऋण पट में वियासीं, सोनो पट नालो अथसि, उन पट ते वियासीं। हा, उन उते असांखे दरबदर करे असांखे रुलाए। मुंहिंजो नंढड़े जो हथ बि निकिरी पियो, होती मुंहिंजो ॿारु नंढो, उहो नंढो मुंहिंजो वारनि ते उते रोए पियो, गंदा थियासीं। उन ते तरफ़ां मुंहिंजो ॿारु तड़पे पियो भई उन्हनि मूंखे वटो पाणी जो न ॾिनो त कीअं थींदो आहे, छो मूंखां न जल्दी कयो। मां पंहिंजी धीउ ॿधी उन्हनि खे ॾिनी आहे, उन खां बावजूदि मां उन्हनि खे पंहिंजे साह में सांभियो आहे, त बि उन ॼाटे उनजे पीउ असांखे ज़लील करे पंहिंजे घरों कढी छॾियो आहे। हाणे छा मुतालबो आहे, छा थियणु खपे? असांखे खपे थो बसि तलाक, में कुझु कोन थो। छा नालो आहे? साईं, मुंहिंजो नालो इमामदीन आहे। हीअ जेकी न्याणी असां वठी आया आहियो तव्हां, उनजो छा मसइलो आहे? साईं, हिनखे ॾाढो जेके हिन जो मुड़ुस आहे, हिन जो साहुरो, हिन सां ॾाढो ग़लति पिया हलनि। उन्हनि खे मूं 2-3 दफ़ा सम्झायो बि सही ऐं उन्हनि खे सम्झाइण जी कोशिशि बि कई आहे। उन्हनि वटि मां वियो बि आहियां। उन्हनि खे मूं ॿुधायो आहे त बाबा मुंहिंजे ॿार सां तव्हां तशदुद छो था कयो ऐं मुंहिंजे ॿार खे तव्हां एॾो कमु छो था ॾियो? सगीर मुंहिंजो ॿार आहे, हिननि खे तव्हां मां ते कसम खणी क़ुराननि ते उन्हनि चयो त तव्हां तुंहिंजी शइ खे तकलीफ़ न ॾिजाए, तुंहिंजी शइ न आहे, असांजी धीउ आहे, तूं असांखे इहा शइ ॾे, असां सां मिली कर। ऐं उन खां पोइ मां न्याणी पंहिंजी हिननि खे परणाए ॾिनी, 2-3 महीना ख़ुशि रखियो। पोइ उन खां पोइ उहे जो पैसे वारा माण्हू आहिनि, उहे ॾाढो उन खे माने सताइनि पिया ऐं तंग करनि पिया, कमकार में तंग करनि पिया ऐं हिनखे वीचारी खे ॾाढो ज़हनी मार बि ॾियनि पिया, उनखे धक करनि पिया, कुटनि पिया। वरी उन वटि मां हली वियुमि उते, उहो छोकिरो असांजो चङो हुयो, उन सां मां मिलियुमि, उन सां ॻाल्हायुमि, बाबा हाणे तूं असांजो को आहे त अॻु में बि आहे ऐं तोखे ख़बर बि असांजे मसइलनि जी आहे, तोखे मोहबत कयोसीं ऐं तोखे विच में विहायोसीं। हाणे असांखे महिरबानी करे हिनखे सम्झाइण जे बजाए मां उन वटि जंहिं महिल वियुमि त मूंखे चवणु लॻो तूं हिते मूंखे ॾे शइ, मुंहिंजी शइ आहे, मां कमु आहियां, जो कुझु कया कुटियल मुंहिंजी शइ आहे, मां मिलणु नथो ॾियां, न ॾींदुसि मिलणु। बाबा छो न ॾींदे मिलणु? मूंखे मिलणु ॾियो पंहिंजे बचे सां।
जॾहिं मां पंहिंजी नियाणी ते वञी मथे ते हथु रखियो आहे मूंखे धक हयां अथसि हे मुंहिंजा कपिड़ा वपड़ा फाड़िया अथसि मूंखे चई मां तोखे नियाणी सां कोन मिलण ॾींदुसि ऐं तूं पंहिंजी नियाणी जो लोही पुॼे थी हिकिड़ो ॾींहुं पुॼे थी उन उते कढां जो हेॾे वञे थो त उन जी त तूं हीअ कढां छो त नियाणी कढ अचे बाबा मां पंहिंजी नियाणी ॾिसां न हाणे तव्हां छा मुतालबो असांखे मुतालबो आहे असांजे सगीर ॿार खे न हक़ पे जना पुटियो अथसि मुंहिंजी घरवारी खे धक लॻा आहिनि उन कमर बि हया आहिनि ऐं राय पली बि हया आहिनि राय पली बि ॾाढो असांखे तशदुद कयो ॿारनि खे पुटियो अथसि मुंहिंजा कपिड़ा वपड़ा फाड़िया अथसि तव्हां ॾिसी सघो था साईं हे मूंखे धक बि लॻा आहिनि पुठी बि मूंखे धक आहिनि डंडा मूंखे हया आहिनि बसि बि मूंखे धक लॻा आहिनि ऐं उन खां पोइ मुंहिंजी नियाणी जे अख में बि धक लॻल तव्हां ॾिसी सघो था केतिरो असां नाजे तरीक़े सां असां मुतालबो कयो था वास्ते अलाह जे ख़ुदा रा मुंहिंजी मदद कयो मुंहिंजे बचे खे आज़ादी वठी ॾियो वास्ते अलाह जे मुहाबे रसूल जे सजाए ॿुधो था पिया त महिरबानी करे मुंहिंजे बचे खे इंसाफ़ खपे वास्ते अलाह जे मुहाबे रसूल मुंहिंजे बचे खे इंसाफ़ कयो मुंहिंजे बचे कहिड़ो कसूर कयो कहिड़ो ॾोह कयो न हक़ बेगननि खे पुटनि था साईं हा बचो मूं वटि आयो आहे चए थो मूंखे तलाक वठी ॾे नियाणे जा व्यूज़ ॿुधा ऐं उनजे पीउ जा व्यूज़ ॿुधा उनजी अम्मा जा व्यूज़ ॿुधा उन्हनि जो चवणु हुयो त असांजी नियाणी ते जेको आहे तशदुद कयो वञे त रोज़मर्रा असांजो नियाणी जेको आहे वास्ते अलाह जो उनखे ॾिनी हुई ख़ुशी सां शादी करे पर असांजी नियाणी खे 6 महीना शादी ते थी विया पर हिकिड़ो ॾींहुं बि सुकून जो न गुज़ारियो रोज़ तशदुद कंदा हुआ कमु पटो ॿियो टियों उन राह जो उजागर करे नियाणी गुज़ारींदी हुई उहा जेको असां हींअर पहुती आहे उहो नियाणी जो बि जेको व्यूज़ ॿुधा उनजो चवणु इहो त जेको मुड़ुस खां मूंखे जेको खला खपे तलाक खपे मां पंहिंजे मुड़ुस घर में नथी रहणु चाहियां मूंखे पंहिंजो मुड़ुस रोज़ तशदुद कंदो हुयो सहुरो तशदुद कंदो हुयो ऐं मुंहिंजो जेको माउ पीउ त तशदुद कंदा हुआ जेको मूंखे मिलणु पंहिंजे माउ पीउ सां मेल मेड़जा हुआ अहिड़ा व्यूज़ नियाणी जा हुया सदा अमर जा व्यूज़ साॻिया हुया त असांजी नियाणी तशदुद कंदा हुआ असांखे जेको कला खपे असां उनखे नथा रहणु चाहियूं नियाणी जो बि इहो जेको आहे आला मदार मुतालबो आहे त मूंखे तलाक ॾियारी वञे मूंखे तहफ़ुज़ ॾियारी वञे मां पंहिंजे पीउ माउ खे रहणु चाहियां नवाब नियाणी SD न्यूज़ खानपुर में